राबेल को बि गुनाह नाहे कयो, गुनाह त मूं कयो आहे इन बालाज जे चवण ते। बालाज खान जे चवण ते छा चयो तोखे बालाज खान? बालाज जे दिल में गिदड़ आहे मल्हार। हू राबेल खे पंहिंजी कुंवार थो करणु चाहे। उन मूंखे चयो त जेकॾहिं तूं राबेल मल्हार खे वठी ॾींदे न त मां मल्हार खे मारींदुसि। इन जे करे मूं उन ॾियणीअ जे मथां इल्ज़ाम हया। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट्स हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो दोस्तों। हलूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़, तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नूरल जेको आहे थाणे खां वापसि अचण खां पोइ जेको हुन ते मिठड़ थोरो कयो दोस्तों, ऐं मिठड़ जे ई ज़रिए जेको आहे त नूरल घर पहुतो आहे। हाणे हू जेको आहे त सची ॻाल्हि जेको आहे त पंहिंजे पुटु मल्हार खे ॿुधाईंदो दोस्तों नेक्स्ट एपिसोड में। ऐं चवंदो त राबेल को बि गुनाह नाहे कयो, राबेल ते मूं इल्ज़ाम हयां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे त बालाज खान जे चवण ते। त मल्हार हुन खां पुछंदो त बालाज खान अहिड़ो तोखे छा चयो जो तूं माना एॾा वॾा इल्ज़ाम जेको राबेल जे मथां हयां। त हू नूरल ॿुधाईंदो त बालाज खान जेको आहे त राबेल खे पंहिंजी कुंवार करणु थो चाहे ऐं ॿियो कंहिंखे बि माना हुन में हिसेदार करणु नथो चाहे। तंहिंजे करे मां तोखे बचाइण जे लाइ मथां तोखे कुझु बालाज खान नुक़सानु ॾिए, तंहिंजे करे मां हुन ते इल्ज़ाम हयां जीअं मल्हार जेको आहे त राबेल जो संग न वठे। जी दोस्तों, त इहा ॻाल्हि ॿुधण खां पोइ जेको मल्हार पंहिंजे आपे खां ॿाहिरि निकिरी वेंदो ऐं हू खून खून कंदो ऐं बालाज खान खे कॾहिं बि दोस्तों त माफ़ु कोन कंदो। मल्हार जेको आहे त पंहिंजो प्लान ज़रूरु वठंदो बालाज खान खां। त हीअ हुई असांजी वीडियो। वधीक वीडियो ॾिसण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़।